अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कॉमेडी सां गॾु आऊं आहियां मंसूर बलोच। सभ खां पहिरियों हेडलाइन। नाज़रीन, दादू खां फिदा हुसैन पंवर जी रिपोर्ट के मुताबिक दादू ग्रेड हेल्थ अलायंस जे ॾिनल ओपीडी जे मुकमिल बाइकाट जे सॾ ते दादू ज़िले जे नंढनि वॾनि अस्पतालनि समेत सिविल अस्पताल जी ओपीडी खे मुकमिल बंद करे ओपीडी जे मेन गेट ते धरणो हणियो वियो। ग्रेड हेल्थ अलायंस ज़िले दादू जे गवर्नर राजा रफीक पंवर, डॉक्टर अला बख्श कोरे जो, निसार अहमद लाचारी, मोहम्मद आचर पंवर, इम्तियाज अहमद चांडियो, इमदाद अब्बासी, नज़ीर अहमद बबर, अब्दुल मजीद चैतियाल, मोहम्मद सिद्दीक कोकर, अरशद अली नोहानी, गुल मोहम्मद शाहानी ऐं ॿियनि चयो त हुकूमत सिंध पारां अॼु खां 3 महीना पहिरियां सिंध ग्रेड हेल्थ अलायंस जे गवर्नरनि सां कयल ॻाल्हियुनि में ॾिनल चार्टर ऑफ डिमांड खे जाइज़ करे ॾींदे मरहले वारे मसइला हल करण जा वाइदा कया हुया, पर मसइला हल करण बजाए हेल्थ मुलाज़िमनि खे मिलंदड़ रिस्क अलाउंस ई बंदि करे हुकूमत ॾाढो कयो आहे। असांजा मुतालिबा न मञिया विया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। असां हिन ॾाढ जे ख़िलाफ़ आवाज़ उठाईंदा रहंदासीं। जब तक जनता तंग रहेगी की न नींदे